हक़ूक़ कम जेको आहे उहो करा सफ़ाई करायो। सफ़ाई कोन्हे, गटर थिया पिया आहिनि, जेको आहे मिट्टी जा ढेर लॻा पिया आहिनि, किचिरो जाम आहे, सफ़ाई करो। कल्ह बि हिकिड़ी पीपी वारनि गाॾी मोकिलियो आहे, थोरो गटर हिकिड़ो ॿ खोले वरी हलिया विया भॼी। असांखे का शइ तव्हांजो न खपे, पर सफ़ाई जेको आहे उहो आवाम जो हक़ु आहे। असांखे उहो पंहिंजो हक़ु ॾियो, सफ़ाई करायो। अयूबोट जो राजपुर में सफ़ाई करायो, अयूबोटनि में सफ़ाई करायो। इख्तियारात न आहिनि, असां वटि ऑफिसूं न आहिनि, असां वटि फंड न आहिनि, छा चवंदो तव्हां? इहो पीपी वारनि जो पहिरें खां वठी टोपी ड्रामो आहे भाउ। पहिरें बि इहो चवनि पिया, हाणे बि। कल्ह बि जॾहिं असां टे वञी एहतिजाज मां छॾे ॾिनो, हिकिड़ी गाॾी कल्ह बि आई, दोस्तनि कुझु पीपी वारो राब्तो कयो, बाबा तव्हां एहतिजाज मुल्तवी कयो, असां कमु कराईंदासीं। मां चयो पहिरें तव्हां जेको कमु करायो, बाद में एहतिजाज मुल्तवी थींदो। हिकिड़ो गटर साफ़ करे हलिया विया, ॿिया गटर इहे खुलिया पिया आहिनि, रोड ते पाणी आहे, किचिरो आहे, वरी ॿीहर आया ई कोन्हनि। मुसलसिल हुकूमत जी टियों दफ़ो हिन महिल हुकूमत दौर अचे थो पियो, कहिड़ो जेकी वजह आहे जो हिन महिल यूसी चेयरमैन जो अयूबोट जो पीपी जो टाउन जो चेयरमैन पीपी जो हिन महिल कमु नथा करे पिया। हिनखे अवाम एमपीए में लाइ कहिड़ो वोट ॾींदो? चयो थो वञे त सोराबकोट टाउन में ॿिए हंधि कमु थियनि था, सिर्फ़ु अयूबकोट में नथा थियनि, ॿिए हंधि बि थियनि था पिया ऐं सिर्फ़ु अयूबकोट में था थियनि कमु। न किथे बि नथा कनि। हिकिड़ो को आयो गाॾी वरी सफ़ाई करे हलिया, ॿियो नज़र ई कोन था अचनि। ख़ाली हिकिड़ो गाॾी जिते सफ़ाई थींदो आहे न, पोइ फोटो कढी वरी हलिया था वञनि।